रोज़ादारी ईद जो ॾींहुं आहे ईद उल अज़हा जो ॾींहुं आहे अॼु ऐं काफ़ी सारा माण्हू मूंसां गॾु मौजूदु आहे किशोर ऐं मीर मोहम्मद इकबाल जे परी साहब जेको कराचीअ में मुंहिंजो कराची खां वठी सफ़र गॾु कयो आहे मीर मोहम्मद मरी ऐं तव्हांजो मिठी राति जा 8 थी रहिया आहिनि